ख़बर खां आगाह कंदा हलूं त थर खे पाणी ॾियो वारे मसइले ते उमरकोट जा समाजी वर्कर डॉक्टर जेठानंद भील, बंसी माली, सुलेमान राहिमू, शम्स मंगरियो ऐं सरवर अली कुंभर थर में मेन इशू पाणीअ जी किल्लत ते ॻाल्हाईंदे जेठानंद भील चयो त सभई सोशल नौजवान गॾु थी ट्वीट ते पंहिंजे थर जे पाणीअ जे लाइ आवाज़ उथारियो, मिसकीन मारवाड़नि जे चेहरनि ते मुस्कुराहट सजायो, सियासत खे छॾे करे सभु हिकु थी आवाज़ उथारियो त वस वारनि ताईं असांजी ॻाल्हि पहुचे ऐं केरु असांखे थर खे सहारो ॾियण वारो हुक्मरान जागी पवे। ज़िले उमरकोट जे चीफ ब्यूरो दर्शन देव भील चयो त थर में कोयलो कढण जे लाइ रोड विछाए सघिजे थो, थर में कोयले लाइ वॾियूं मशीनूं आणे सघजनि थियूं, थर मां बिजली पैदा करे पंजाब पहुचाइण लाइ लाइन विछाए सघिजे थी त पोइ सदियुनि खां आबाद थरनि लाइ पीअण जो पाणी छो कोन थो पहुचाए सघिजे। वधीक ॾिसूं था दर्शन देव भील जी हिन रिपोर्ट में। असीं हिन वक़्तु 21वीं सदी में जीऊं पिया ऐं हिन वक़्तु दुनिया वटि वधि खां वधि बुनियादी सहूलतूं जेको मुयसर आहिनि। हिन वक़्तु दुनिया जदीद हिकिड़ा जेको मरहला तय पई करे, उन सूरत में असांजो जेको थर आहे उहो खैरपुर खां वठी पारकर ताईं जेको सिंध जो 16.5% एराज़ी रखे थो ऐं हेॾी वॾी एराज़ी, हेॾी वॾी आबादी, हेॾो वॾो इलाइक़ो, हेॾो वॾो लाइव स्टॉक प्रोटेक्शन ॾींदड़ इलाइक़ो, उनखे हिन दौर में बि जेको खारो ज़हरीलो पाणी पीअणो पए थो, जेको तस भाॾ खुयूं वेरियूं उन्हनि मञा वॾे कष्ट सां उहो पाणी कढे ऐं इस्तेमालु करणो पियो पए। दोस्तों, साथियों, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। आज मैं जो बात कर रहा हूँ वो सहराए थर में पानी की शदीद किल्लत की बात है। आपको पता है कि थर पार कर का रेगिस्तान, उससे महलक सिंध के 6 अजला के जो सहराए थर है, वहाँ इस वक्त गर्मियों में पानी पीने के पानी की शदीद कमी है। न सिर्फ पीने के बल्कि वहाँ की जो माल मवेशी है, वहाँ के पौधे हैं, उनको पानी तक मैसर नहीं है। थर पारकर में थर कोल के प्रोजेक्ट है, उसकी वजह से या और वजूहत से पानी की छाछरो तालका, डाहली तालको, नंगर पारकर के बहुत से गांव हैं जो पानी जो उनके कुओं का सूख गया है। हम चाहते हैं कि जिस तरीके से हमारे बराबर के मुल्क हिंदुस्तान में इंदिरा गांधी के नाम से एक बड़ा कैनाल थर में खोदा गया था, थर को सैराब किया है, इसी तरह सिंध के थर को सहरा को जो है सैराब करने के लिए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाम से ही सही एक कैनाल दिया जाए ताकि लोग उससे पानी पीकर और थर को सैराब। अस्सलाम वालेकुम, मां डॉक्टर जेठानंद भील उमरकोट। पाणी कोने पन सुकी विया, मोर तॾहिं बि ॻाए पियो, पंहिंजी प्रीत निभाइण ख़ातिर पथर चूंडे खाए पियो। त मुंहिंजो दोस्तनि खे चवण जो मक़सदु इहो आहे त अॼुकल्ह थर जे हिसाब सां ॾाढो ॾुकार आहे। असांजा दोस्त जेके फेसबुकी, वो फेसबुक ते पंहिंजे लाइ इलेक्शन जा मुक़ाबला पिया करनि। अॻिते पोइ हू 2 पोस्टूं कंहिं थर जे मिसकीन माण्हुनि जे पाणी जे रखनि त केॾो न भलो कमु थी वियो, उन्हनि जी उञ उजामी वञे ऐं हिननि जी वाह थी वञे। मुंहिंजी हिन दोस्तनि खे निमाणी वेनती अर्ज़ु आहे त महिरबानी करे वधि खां वधि इहे पोस्टूं हलायो त जीअं थर में ॾुकार ख़तमु थी ऐं पाणी वागे केरु तड़पी तड़पी न मरे। असां पाकिस्तान गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट खां ख़ासि करे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां मुतालबो था कयूं त सहराए थर में पाणी जी तमामु घणी खोट आहे, किल्लत आहे ऐं थर जा जेके पार आहिनि, खूह आहिनि, उहे ऊना थी विया आहिनि। थर में पाणी ख़तमु थी चुको आहे त माण्हू उन जे मरण ते मजबूर आहिनि ऐं महिरबानी करे ख़ुदा रा उन ते नज़रसानी कयो। जेको बि आर ओ प्लांट जो एॾो वॾो प्रोजेक्ट हुयो अरबान रुपयनि जो, उहो ख़तमु ई ख़राबु थी वियो आहे, नाकारा थी वियो आहे, नाक़स थी वियो आहे। आर ओ प्लांट जेके बि आहिनि उहे सॼा ICU में हलाया विया आहिनि। असां गुज़ारिश था कयूं त थर खे नहरी पाणी ॾिनो वञे, उहो मखी फरश कैनाल खां मथे पासे खां को कैनाल कढियो वञे या जमड़ाऊ खां वरे पासे खां को कैनाल कढियो वञे जेको अछड़े थर खे सैराब कंदो। थर जो जेको बाक़ी इलाइक़ो आहे, तालको डाली, छाछरो, नंगर, ढट, कठो, जेको उहो खावड़, उन सॼे इलाइक़े खे फॉर ड्रिंकिंग पर्पज़ लाइ हिकिड़ो कैनाल हुजणु खपे ऐं उहो पाणी ॾिए। छाजे करे जो
अॻे पाणी जी खोट थींदी हुआ, जून जुलाई में बरसातूं न पवंदियूं हुयूं त तलाउ ख़ुश्क थी वेंदा, खूह जेके आहिनि उहे ख़ुश्क थी वेंदा हुआ। हिन दफ़े त इहो थियो आहे त मार्च जे महीने में सियारो ख़तमु थींदे ई पार सभु सुकी विया आहिनि, खूह सुकी विया आहिनि, पाणी जी डेप्थ जेका आहे उहा हेठि हली वई। उन जा टेक्निकल सबब त अलाए कहिड़ा आहिनि, पर असां इहा ज़रूरु गुज़ारिश कंदासीं त थर उहो ज़िलो आहे जंहिं पाकिस्तान खे हिकिड़ो ख़ूबसूरत नारो ॾिनो आहे त थर बदिलेगा पाकिस्तान, त असां उन नारे जी तुफ़ैल तव्हांखां इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे उन कोयले जी रॉयल्टी मां असांखे हिकिड़ो कैनाल कढे ॾिनो वञे त जीअं थर जा माण्हू मिसकिन माण्हू मालवंद माण्हू पाणी पी सघनि ऐं तव्हांखे दुआऊं कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं सरवर अली गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के इहो गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी थर खे जेको उन्हनि जो बुनियादी हक़ बि आहे मिठो ऐं साफ़ पीअण जो पाणी ॾिनो वञे, त जीअं थर जे अंदरि काफ़ी सारियूं जेके बीमारियूं आहिनि पाणी जे करे जेके पैदा थियनि थियूं खारे पाणी जे करे, उहे ख़तमु थी सघनि ऐं असांजो बुनियादी हक़ असांखे मिलणु खपे। असां सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं जेके लाॻापिल पाणी सां इदारा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांखे थर में मिठो पाणी पीअण जे लाइ ॾिनो वञे। मुझे थर जो हाल जे पुछंदे, मुझे थर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो। बरंदड़ बर जो हाल जे पुछंदे, बरंदड़ बर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो।